द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। आषाढ़ वहकारा चिंगाई तीलियूं वक्त वक्त जो असर थिए थो, वक्त वक्त जो असर थिए थो, डायरी बि साइणो बहिजी पवे थो। सिंधी सियाणप चइजे इनखे कीअं, सिंधी सियाणप चइजे इनखे कीअं, वसो पंहिंजा रिवाज छॾींदो वञे थो। रूहानी रहबर लाइ पियो थो भटके, रूहानी रहबर लाइ पियो थो भटके, कयल अहद झूलण सां विसारींदो वञे थो, कयल अहद झूलण सां विसारींदो वञे थो। न ॻाल्हाए पाण ॿोली, न ॿारनि खे सेखारे, पुटे पयल आज़ाद सचल खे चए थो। न ॻाल्हाए पाण ॿोली, न ॿारनि खे सेखारे, पुटे पयल आज़ाद सचल खे चए थो। वक्त वक्त जो असर थिए थो, डायरी बि सियाणो बणिजी पवे थो। सिंधियत सुहिणी रहे। मां SP सर, गांधी नगर, कोल्हापुर।